ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ 18/2/2025। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठी मिठी ॿार तव्हांजी फ़र्ज़ अदाई आहे घर घर में बाप जो पैगाम ॾियणु। कोई बि हालति में युक्ति रची करे बाप जो परिचय हर हिक खे अवश्य ॾियो। प्रश्न आहे, तव्हां ॿारनि खे कंहिं हिकु ॻाल्हि जो शौक़ु रहणो खपे। उत्तर जो नई नई पॉइंट्स निकिरंदियूं आहिनि, उन्हनि खे पाण वटि नोट करण जो शौक़ु हुजणु खपे। छो जी एतिरी सभु पॉइंट्स यादि रहणु मुश्किल आहे। नोट्स वठी करे पोइ कोई खे सम्झाइणो आहे। ईअं न की लिखी करे पोइ कॉपी पई हुजे। जो ॿार सुठी रीति सम्झंदा आहिनि उन्हनि खे नोट्स करण जो ॾाढो शौक़ु रहंदो आहे। गीता लाख ज़माना वारा। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि गीत ॿुधियो। रूहानी ॿार इहे अक्षर हिकु बाप ई चई सघंदा आहिनि। रूहानी बाप बग़ैर कॾहिं कोई कंहिंखे रूहानी ॿार चई न सघंदा आहिनि। रूहानी बाप बग़ैर कॾहिं कोई कंहिंखे रूहानी ॿार चई न सघंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि सभु रूहनि जो हिकु बाप आहे। असां सभु भाउ आहियूं। ॻाईंदा बि आहियूं न, ब्रदरहुड। पोइ बि माया जी प्रवेशता अहिड़ी आहे जो परमात्मा खे सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि त फादरहुड थी वेंदो। रावण राज्य पुराणी दुनिया में ई हूंदो आहे। नई दुनिया में राम राज्य अथवा ईश्वरीय राज्य चइबो आहे। इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। ॿ राज्य आहिनि ज़रूरु, ईश्वरीय ऐं आसुरी राज्य। नई दुनिया पुराणी दुनिया। नई दुनिया ज़रूरु बाप ई रचंदा हूंदा, है न। नई दुनिया ज़रूरु बाप ई रचंदा हूंदा। हिन दुनिया में मनुष्य नई दुनिया ऐं पुराणी दुनिया खे बि न सम्झंदा आहिनि। गोया कुझु बि न ॼाणंदा आहिनि। तव्हां बि कुझु बि न ॼाणंदा आहियो, बेसम्झ आहियो न। नई सुख जी दुनिया के स्थापना कंदो आहे, पोइ पुराणी दुनिया में दुख छो हूंदो आहे। स्वर्ग सां नर्क कीअं ठहींदो आहे इहे कंहिंखे बि पतो न आहे। इन ॻाल्हियुनि खे त मनुष्य ई ॼाणंदो। देवताउनि जा चित्र बि आहिनि त ज़रूरु आदि सनातन देवी देवता जो राज्य हुयो न, उनजो राज्य हुयो। हिन समय न आहे। नई सुख जी दुनिया के स्थापना कंदो आहे, पोइ पुराणी दुनिया में दुख छो हूंदो आहे। स्वर्ग सां नर्क कीअं ठहींदो आहे इहे कंहिंखे बि पतो न आहे। हिन ॻाल्हियुनि खे त मनुष्य ई ॼाणंदा न। देवताउनि जे चित्र बि आहिनि त ज़रूरु आदि सनातन देवी देवताउनि जो राज्य हुयो न। हिन समय न आहे। इहा आहे प्रजा जो प्रजा ते राज्य। बाप भारत में ई ईंदा आहिनि। मनुष्यनि खे पतो न आहे कि शिव बाबा भारत में अची करे छा कंदा आहिनि। पंहिंजे धर्म खे ई भुलिजी विया आहिनि। तव्हांखे हाणे परिचय ॾियणो आहे त्रिमूर्ति ऐं शिव बाप जो। ब्रह्मा देवता, विष्णु देवता, शंकर देवता चइबो आहे न, पोइ शिव परमात्मा जे नमः चइबो आहे। त ॿारनि खे त्रिमूर्ति शिव जो बि परिचय ॾियणो खपे। ईअं सर्विस करणी आहे। कोई बि हालति में बाप जो परिचय सभिनि खे मिले त बाप सां वरसो वठी वठनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां सभई हाणे वरसो वठूं था। ॿिया बि ॾाढनि खे वरसो वठिणो आहे। असांजे मथां फ़र्ज़ु अदाई आहे घर घर में बाप जो पैगाम ॾियणो। त संकल्प करो जंहिं बि आत्मा खे बाबा जो वरसो वठिणो आहे उहो सभु हाणे वठी था वठनि। वास्तव में मैसेंजर हिकु ई आहे। बाप पंहिंजो परिचय तव्हांखे ॾींदो आहे। तव्हांखे पोइ ॿियनि खे बाप जो परिचय ॾियणो आहे। बाप जी नॉलेज ॾियणी आहे। मुख्य आहे ही त्रिमूर्ति शिव। इन्हनि जो ई कोट ऑफ फॉर्म्स बि ठाहियो आहे। 3 शेर ठाहींदा आहिनि न। गवर्नमेंट हिन जो अर्थ न सम्झंदा आहिनि। ॾिसो वैसे आहे मथे शिव बाबा ऐं 3 ब्रह्मा विष्णु शंकर। उन्हनि पोइ 3 उहा
वो हेठि चकर ॾेई छॾियो। गवर्नमेंट हिन जो अर्थ बि न सम्झंदी आहे। उन में चकर बि ॾिनो अथनि, चरखे मिसल, ऐं उन में पोइ लिखियो अथनि सत्यमेव जयते। इन जो अर्थ त निकिरंदो न आहे, इहे त संस्कृत अक्षर आहे। हाणे बाप त आहे ई ट्रुथ, उहो जो सम्झाईंदा आहिनि उन सां तव्हांजी विजय थींदी आहे सॼे विश्व ते। बाप चईंदा आहिनि मां सच चईंदो आहियां, तव्हां हिन पढ़ाई सां सत्यनारायण ठही सघंदा आहियो। उहो माण्हू छा अर्थ कढंदा आहिनि उहो बि उन्हनि सां पुछणो खपे। बाबा त अनेक प्रकार सां सम्झाईंदा आहिनि। जाते जाते मेला लॻंदा आहिनि हुते नदियुनि ते वञी करे सम्झायो। पतत पावनी गंगा त आहे न, गंगा सागर सां निकिरंदी आहे, उहा आहे पाणी जो सागर। उन्हनि सां पाणी जी नदी निकिरंदी आहे। ज्ञान सागर सां ज्ञान नदियूं निकिरंदियूं आहिनि। तव्हां माताउनि में हाणे ज्ञान आहे न, गौमुख ते वेंदा आहियो, उनजे मुख सां पाणी निकिरंदो आहे। सम्झंदा आहिनि इहे गंगा जो जल आहे। एतिरा पढ़ा लिखा मनुष्य सम्झंदा न आहिनि हिते गंगा जल किथां निकिरंदो। शास्त्र में ई आहे कि बाण मारियो ऐं गंगा निकिती। हाणे इहे त ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि, इहे न कि अर्जुन बाण मारियो ऐं गंगा निकिरी वई। केतिरो दूर दूर तीर्थनि ते वेंदा आहिनि, चईंदा आहिनि शंकर जी जटायुनि सां गंगा निकिती, जंहिंमें सनानु करण सां मनुष्य परी ठही वियो, मनुष्य सां देवता ठही वेंदा। इहा बि परी मिसल आहे न, है न। हाणे माण्हू ईअं चईंदा आहिनि परी, त हाणे असां बाबा चईंदा आहिनि न तव्हां ब्रह्मण सो देवता ब्रह्मण सो फ़रिश्तो ई देवता ठहींदो, है न। जेका फ़रिश्ता ठहींदा न उहो ई देवता ठहींदा। सतयुगी दुनिया में बि सभु देवी देवता थोरी कहलाईंदा। जो हिते पक्का ब्रह्मण ठहींदा, पक्का उहो ई फ़रिश्ता ठहींदा, उहो ई वञी करे देवता ठहींदा। हाणे तव्हां ॿारनि खे बाप जो परिचय ॾिनो आहे न, इन करे बाबा इहे चित्र ठाराया अथई। त्रिमूर्ति शिव जे चित्र में सॼी नॉलेज आहे। सिर्फ़ु उन्हनि जी त्रिमूर्ति जे चित्र में नॉलेज ॾियण वारो शिव जो चित्र न आहे, नॉलेज ॾियण वारे जो चित्र आहे। नॉलेज वठण वारनि जा चित्र आहिनि, ॾियण वारे जो न आहे। हाणे तव्हां त्रिमूर्ति शिव जे चित्र ते सम्झाईंदा आहियो। मथे आहे नॉलेज ॾियण वारो, ब्रह्मा खे उन्हनि सां नॉलेज मिलंदी आहे जो पोइ फैलाईंदा आहिनि। इनखे चइबो आहे ईश्वर जे धर्म जी स्थापना जी मशीनरी। इहा आहे ईश्वर जे धर्म जी स्थापना जी मशीनरी आहे। इहे देवी देवता धर्म ॾाढो सुख ॾियण वारो आहे। तव्हां ॿारनि खे पंहिंजे सत्य धर्म जी पहचान मिली आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। तव्हां केतिरो ख़ुशि थींदा आहियो। बाप चईंदा आहिनि तव्हां ॿारनि जी ख़ुशी जो पारावार न हुजिणो खपे। छो जी तव्हांखे पढ़ाइण वारो स्वयं भॻवानु। भॻवानु त निराकार शिव आहे न कि कृष्ण। बाप बि सम्झाईंदा आहिनि सर्व जो सदगति दाता त हिकु ई आहे। सदगति सत्युग खे चइबो आहे, दुर्गति कलयुग खे चइबो आहे। नई दुनिया खे नई पुराणी दुनिया की पुराणी ई चईंदासीं न। मनुष्य सम्झंदा आहिनि कि अञा दुनिया खे पुराणो थियण में 40,000 वर्ष लॻंदा, अञा ॿिया खपनि। केतिरा मुंहिंजा विया आहिनि, सवाइ बाप जे हिन ॻाल्हियुनि खे कोई सम्झाए न सघे। बाबा चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे राज्य भाग्य ॾेई बाक़ी सभिनि खे घर वठी वेंदो आहे। जो मुंहिंजे मथे हलंदा आहिनि उहे देवता ठही वेंदा आहिनि। इन्हनि ॻाल्हियुनि खे तव्हां ई ॼाणंदा आहियो, नयो त कोई सम्झी न सघे। तव्हां मालिनि जो कर्तव्य आहे बगीचो लॻाए करे तयारु करणु। बाग़बान त डायरेक्शन ॾींदा न, हीअं न बाबा कोई नयनि सां मिली करे ज्ञान ॾींदा।
ये कमु मालिन जो आहे। सम्झो बाबा कलकत्ते में विया त ॿार सम्झंदा असां पंहिंजे ऑफिसर खे फलाणे मित्र खे बाबा वटि वठी वञूं। बाबा चईंदा उहो त सम्झंदा कुझु न, जीअं बुद्धू जे साम्हूं बुद्धुनि खे साम्हूं वठी करे विहारो आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि नए खे कॾहिं बि बाबा जे साम्हूं वठी करे न अचो। इहे तव्हां मालिन जो कमु आहे, न की भॻवान जो। माली जो कमु आहे बगीचे खे लॻाइणु। बाप त डायरेक्शन ॾींदा ईअं ईअं करो। हिन करे बाबा कॾहिं नए सां मिलंदा ई न आहिनि, है न। हिन करे बाबा कॾहिं नयनि सां मिलंदा ई न आहिनि। परंतु किथे महिमान थी करे घर में ईंदा आहिनि त चईंदा आहिनि दर्शन करो। हाणे तव्हां असांखे छो न मिलणु ॾींदा आहियो। शंकराचार्य आदि वटि केतिरा वेंदा आहिनि। अॼुकल्ह शंकराचार्य जो वॾो मर्तबो आहे, पढ़ियल लिखियल आहिनि, पोइ बि जनम त विकार सां वठंदा आहिनि न। ट्रस्टी माण्हू गद्दी ते कोई खे बि विहारे ॾींदा आहिनि। सभिनि जी मत पंहिंजी पंहिंजी आहे, है न। सभिनि जी मत पंहिंजी पंहिंजी आहे। ट्रस्टी माण्हू विहारे छॾंदा आहिनि सभु। बाबा चईंदा आहिनि बाप ख़ुदि अची करे ॿारनि खे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि कि मां कल्प कल्प हिन पुराणे तन में ईंदो आहियां। इहे बि पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदो आहे। शास्त्रनि में त कल्प जी आयु ई लाखों वर्ष लॻाए छॾी आहे। मनुष्य त एतिरे जन्म वठी न सघंदा आहिनि, पोइ जानवर आदि जी बि योनियूं मिलाए करे 84 लख ठाहे ॾींदा आहिनि। मनुष्य त जो ॿुधंदा आहिनि उहे सत सत चईंदा रहंदा आहिनि। शास्त्रनि में त सभु आहे भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं। कलकत्ते में देवियुनि जी ॾाढी शोभावान सुंदर मूर्ति ठाहींदा आहिनि, सजाईंदा आहिनि, पोइ उन्हनि खे डुबोए ॾींदा आहिनि। इहे बि गुॾे गुड़ियनि जो खेल करण वारा बेबीस ठहिरिया आहिनि, बिल्कुलु इनोसेंट। तव्हां ॼाणंदा इहे नर्क आहे। स्वर्ग में त अथाह सुख हुयो। हाणे बि कोई मरंदो आहे त चईंदा आहिनि फलानो स्वर्ग पधारियो, त ज़रूरु कोई समय स्वर्ग हुयो, हाणे न आहे। नर्क खां पोइ ज़रूरु स्वर्ग ईंदो। इन्हनि ॻाल्हियुनि खे तव्हां ॼाणंदा आहियो। मनुष्य त रिंचक बि न ॼाणंदा आहिनि। कोई नयो कोई बाबा जे साम्हूं वेठे त छा कंदो। इन करे माली खपे जो पूरी परवरिश करे। हिते त माली बि ढेर जा ढेर खपनि। मेडिकल कॉलेज में कोई नयो अची करे वेंदो आहे त सम्झंदा कुझु न। इहा माली इहा नॉलेज बि आहे नहीं, है ना। ये नॉलेज भी नहीं है। बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां सभिनि खे पावन ठाहिण। बाबा चईंदा आहिनि मां आयो आहियां तव्हां सभिनि खे पावन ठाहिण। मूंखे यादि करो त पावन ठही वेंदो। हिन समय सभु तमो प्रधान आत्मायूं आहिनि, तॾहिं त चई ॾींदा आहिनि आत्मा सो परमात्मा, सभिनि में परमात्मा। त बाप थोरी वेही ईअं अहिड़नि सां मथो मारंदो। इहे त तव्हां मालिनि जो कमु आहे काटनि खे फूल ठाहिणु। तव्हां ॼाणंदा आहियो भक्ति आहे राति, ज्ञान आहे ॾींहुं। माया बि ॻायल बि आहे न, ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति। प्रजापिता ब्रह्मा जा त ज़रूरु ॿार बि हूंदा न। कोई खे एतिरो बि अकुलु न आहे जो पुछे कि एतिरा ब्रह्मा कुमार कुमारियूं आहिनि, इन्हनि जो ब्रह्मा की। अरे प्रजापिता ब्रह्मा त मशहूरु आहे न, उन्हनि द्वारा ई ब्राह्मण धर्म स्थापना थींदो आहे। चईंदा बि आहिनि ब्रह्मा देवताए नमः। बाप तव्हां ॿारनि खे ब्राह्मण ठाहे पोइ देवता ठाहींदा आहिनि। बाप असां ॿारनि खे ब्राह्मण ठाहे पोइ देवता ठाहींदा आहिनि। कोई नई नई पॉइंट्स निकिरंदियूं आहिनि त उन्हनि खे पाण वटि नोट करण जो शौक़ु ॿारनि में रहणो खपे। जो ॿार सुठी रीति सम्झंदा आहिनि उन्हनि खे नोट करण जो ॾाढो शौक़ु रहंदो आहे। नोट्स वठणु सुठो आहे न।
छो जी एतिरी सभु पॉइंट्स यादि रहणु मुश्किल आहे। नोट्स वठी करे पोइ कोई खे बि सम्झाइणो आहे, ईअं न की लिखी करे पोइ कॉपी पई हुजे। नई नई पॉइंट्स मिलंदियूं रहंदियूं आहिनि त पुराणी पॉइंट्स जी कॉपी पई रहे, मतिलबु पई हुजे। स्कूल में बि पढ़ंदा वेंदा, पहिरियों दर्जे वारी किताबियूं पई हूंदियूं न, त हिते बि जीअं जीअं असां रोज़ु रोज़ु पढ़ंदासीं, नोट्स लिखंदासीं त कॉपियूं पयूं हूंदियूं। जॾहिं तव्हां सम्झाईंदा आहियो त पिछाड़ी में इहो सम्झायो कि मनमना भव, बाप खे ऐं सृष्टि चक्र खे यादि करो। मुख्य ॻाल्हि आहे ही मामिकम यादि करो। इनखे योग अग्नि चइबो आहे। भॻवानु आहे ज्ञान जो सागर, मनुष्य आहे शास्त्रनि जा सागर। बाप कोई शास्त्र न ॿुधाईंदा आहिनि, उहे बि शास्त्र ॿुधाइनि त बाक़ी भॻवानु ऐं मनुष्य में फ़र्क़ु छा थियो। बाप चईंदा आहिनि हिननि भक्ति मार्ग जे शास्त्रनि जो सार मां तव्हांखे सम्झाईंदो आहे। हू मुरली वॼाइण वारा सरप खे पकड़ंदा आहिनि त उन जा ॾंद कढी छॾंदा आहिनि। बाप बि विष पीआरण वारो, बाप बि विष पीआरण तव्हां छुड़ाए ॾींदा आहिनि, है न। उहो ॾंद कटे छॾंदा आहिनि त हाणे बाबा असांखे विख पीआरण छॾाए ॾींदा आहिनि। हिन विष सां ई मनुष्य पतित ठहियो आहे। हिन विष सां ई मनुष्य पतित ठहियो आहे। बाप चईंदा आहिनि इन्हनि खे छॾो, पोइ बि छॾंदा न आहिनि। बाप चईंदा आहिनि इन्हनि खे छॾो, पोइ बि छॾंदा न आहिनि। हाणे त सभिनि खे ई छॾिणो आहे, सभिनि खे हिन विकारनि खे छॾे करे ख़ुदि खे बाबा सभिनि खे गुलगुल ठाहे पाण सां गॾु मथे वठी हलंदा। बाबा गोरो ठाहींदा आहिनि, पोइ किरी करे कारो मुंहुं करे ॾींदा आहिनि। बाबा आहिनि तव्हां ॿारनि खे ज्ञान चिता ते विहारण। ज्ञान चिता ते विहण सां तव्हां विश्व जा मालिक जगत जी ठही वेंदा। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, सदा ख़ुशी रहे कि असां सत्य धर्म जी स्थापना जे निमित्त आहियूं। स्वयं भॻवानु असांखे पढ़ाइनि था। सत्य धर्म जी स्थापना जे निमित्त आहियूं। स्वयं भॻवानु असांखे पढ़ाइनि था। असांजो देवी देवता धर्म ॾाढो सुख ॾियण वारो। असांजो देवी देवता धर्म ॾाढो ई सुख ॾियण वारो। ॿियो आहे माली ठही काटनि खे फूल ठाहिण जी सेवा करणी आहे। पूरी परवरिश करे पोइ बाप जे साम्हूं लाहिणो आहे। हिन में महिनत करणी आहे। वरदान आहे पुराणी देह ऐं दुनिया खे भुलिजण वारा बाप दादा जे दिलि तख़्त नशीन ठहो। संगम युग श्रेष्ठ आत्माउनि जो स्थान ई आहे बाप दादा जो दिलि तख़्त। अहिड़ो तख़्त सॼे कल्प में न मिली सघंदो आहे। विश्व जे राज्य जो बि स्टेट जे राज्य जो तख़्त त मिलंदो रहंदो, लेकिन बाप जो दिलि तख़्त न मिलंदो। इहो एतिरो विशाल तख़्त आहे जो हलो फिरो खाओ पीओ लेकिन सदा तख़्त ते रही सघंदा आहिनि। जो ॿार सदा तख़्त बाप दादा जे दिलि तख़्त रहंदा आहिनि न, उहे हिन पुराणी देह व देह जी दुनिया सां उन्हनि खे हिन पुराणी देह जी दुनिया सां विस्मृत रहंदा आहिनि। इनखे ॾिसंदे उहे बि न ॾिसंदा आहिनि। हिन दुनिया खे ॾिसंदे उहे बि न ॾिसंदा आहिनि। सदा बाप जे दिलि तख़्त ते रहण वारी आत्मायूं सदा बाप जी यादि में बाप सां गॾु ई उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे कर्म कंदा आहिनि।
त हिन दुनिया खे ॾिसंदे हुए बि जीअं न ॾिसंदा आहिनि। स्लोगन आहे हद जे नामान शान जे पुठियां दौड़ लॻाइणु अर्थात परछाई जे पुठियां पइणु। हद जे नामान शान जे पुठियां दौड़ लॻाइणु अर्थात परछाई जे पुठियां पइणु। अव्यक्त इशारा एकांत प्रिय ठहो, एकता ऐं एकाग्रता खे अपनायो। जीअं कोई नई इन्वेंशन अंडरग्राउंड वञण सां करे सघंदा आहियूं, उहा तव्हां बि जेतिरो अंडरग्राउंड अर्थात अंतर्मुखी रहंदव ओतिरो नई इन्वेंशन व योजनाऊं निकिरंदियूं वेंदियूं। अंडरग्राउंड रहण सां हिकु त वायुमंडल सां बचाव थी वेंदो, ॿियो एकांत प्राप्त थियण जे कारण मनन शक्ति बि वधंदी। अंडरग्राउंड रहण सां हिकु त वायुमंडल सां बचाव थी वेंदो, मतिलबु अंतर्मुखी थी वेंदो। ॿियो छा थींदो, एकांत प्राप्त थियण जे कारण मनन शक्ति बि वधंदी। टियों, कोई बि माया जे विघ्ननि सां सेफ्टी जो साधन ठही वेंदो। टियों छा थींदो, कोई बि माया जे विघ्ननि सां सेफ्टी जो साधन ठही वेंदो। त असांखे सदा अंडरग्राउंड रहो अर्थात अंतर्मुखी, सदा सुखी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।